आकाशवाणी जयपुर सिंधी कार्यक्रम जे हिन प्रसारण खे ऑन एयर रिकॉर्ड कयो आहे प्रिया नंदवानी। मीडियम वेव 497.51 मीटर यानी 603 किलोहर्ट्ज और एफएम बैंड 101.2 मेगाहर्ट्ज पर हम आकाशवाणी जयपुर अजमेर के आमेर चैनल से बोल रहे हैं। दिन के 12:10 हुए हैं। लीजिए अब सुनिए सिंधी कार्यक्रम। सभिनी ॿुधंदड़नि खे प्रिया नंदवानी जो प्यार भरियो नमस्कार। सिंधी कार्यक्रम में अवां सभिनि जो स्वागत आहे। साथियों, मादरी ज़ुबान उहा थींदी आहे जेका असांखे असांजी अमड़, असांजी जीजल पींघे में लोरी ॾींदी आहे। असां पंहिंजे घर में सिखंदा आहियूं। मादरी ज़ुबान में ॻाल्हाइण जा घणेई फ़ाइदा थींदा आहिनि। इन सां असांजी सभ्यता, संस्कृति ऐं संस्कारनि जो वाधारो थींदो आहे। साथियों, कल्ह 21 फरवरी जे ॾींहुं असां अंतर्राष्ट्रीय मातृभाषा ॾींहुं मल्हायोसीं ऐं इन लाइ ही मां तव्हांखे हीअ नंढड़ी सी कविता थी ॿुधायां त सिंधी सुहिणा सुठा आहिनि, ॻाल्हि ॿोल में मिठा आहिनि, उजरो पहिरण चिट्टो चहिरो सांतिका ऐं निहठा आहिनि, जग में नामी तेज तिखेरा वणज वापार में पठा आहिनि, मुल्क छॾे सिंध देश खां आया पंहिंजे पेर बीठा आहिनि, खीर खंड थी हर सूबे में शानमान सां वेठा आहिनि, भाषा जे नाले ते हिकदम थींदा रहंदा कठा आहिनि, ॿियनि अॻियां हथ फैलाइनि की न सिंधी से ॾिठा आहिनि। सचपच साथियों, असां सिंधियुनि में घणेई अहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि जेके असांखे हिकिड़ो गर्व महसूस कराईंदियूं आहिनि। तॾहिं त पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे असांखे ज़िंदा रखणो आहे। असां त इहो ई चवंदासीं कि ॿार सिखंदा घर में ई आहिनि, त पंहिंजे घर में असांखे पंहिंजी मातृभाषा ज़रूर वापराइणी खपे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदसि त अॼुकल्ह जेको ॿार मोबाइलनि ते ऐं असां सभु बि घणो करे नंढो हुजे वॾो हुजे सभु सोशल मीडिया सां वधीक में वधीक जुड़ी रहिया आहिनि। त सोशल मीडिया ते बि असां छो न पंहिंजी संस्कृति ऐं सभ्यता खे ॾिसूं, छोकी इहो ॾाढो सवलो हिकिड़ो माध्यम आहे जंहिंसां असां पंहिंजी मातृभाषा खे सिखी था सघूं। मेरे प्यारे देशवासियों, मन की बात मानवारा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हिंदुस्तान जी जनता सां ओरींदा पंहिंजे दिल जी ॻाल्हि आर्तवार ॾींहुं सुबुह जो 11 बजे ऐं उन खां पोइ आकाशवाणी जयपुर अजमेर तां तव्हां ॿुधंदा उन जो सिंधी तर्जुमो। माना मन की बात तव्हां ॿुधी सघंदा असांजी निज भाषा सिंधीअ में बि। तव्हां हमेशा वांगुर मन की बात रेडियो जे ऐप न्यूज़ ऑन AIR ते ॿुधी सघंदा ऐं मन की बात जो सिंधी तर्जुमो बि न्यूज़ ऑन AIR तां ॿुधी सघिबो। त ॿुधण यादि रखिजो, आर्तवार सुबुह जो 11 बजे मन की बात खां पोइ उन जो सिंधी तर्जुमो आकाशवाणी जयपुर अजमेर तां। साथियों, ॻाल्हि हली रही आहे सोशल मीडिया जी, त मां त इहो बि चवंदसि कि अॼु असांजी ज़िंदगीअ जो ज़रूरी अंग थी वियो आहे सोशल मीडिया। ही कंहिं बि इंसान सां ॻाल्हि ॿोल करण जो सुठो माध्यम आहे। हिकु सेकेंड में ख़बरुनि खे देश विदेश घर घर पहुचाइण जो सुठो माध्यम आहे। पोइ उहे ख़बरूं कंहिं बि क्षेत्र जूं थी थियूं सघनि। ही हिकु वर्चुअल वर्ल्ड थो ठाहे, हिकु वॾो नेटवर्क आहे जेको सॼे संसार खे जोड़े थो रखे। लोकप्रियता लाइ सोशल मीडिया हिकु बहितरीन प्लेटफॉर्म आहे जिते माण्हू पाण खे या वरी पंहिंजे कंहिं हुनर खे घटि वक़्त में प्रमोट करे था सघनि। अॼु पिक्चरुनि जो ट्रेलर हुजे, टीवी जे प्रोग्रामनि जो प्रसारण हुजे, सभु सोशल मीडिया ज़रिए थी रहियो आहे। हक़ीक़त इहा आहे कि नंढो हुजे या वॾो, ॿार या बुज़ुर्ग, हर कंहिंजे हथ में मोबाइल रूपी जादूगर आहे जेको असां सुबुह उथण खां वठी देर राति सुम्हण ताईं ॾिसी रहिया आहियूं। तमामु घणियूं खूबियूं हुजण खां पोइ बि सोशल मीडिया जा पंहिंजा नुक़सान बि आहिनि। हिकिड़ी रिसर्च जे मुताबिक़ अगरि केरु सोशल मीडिया जो ज़रूरत खां वधीक यूज़ थो करे त उनजी दिमाग़ी हालत ख़राब थी वञे ऐं डिप्रेशन जो रूप वठी थी वठे। अक्सर असां ॾिसंदा आहियूं न, माण्हू सोशल मीडिया सां जुड़ियल हुजण जे करे साइबर क्राइम जो बि शिकार थी रहिया आहिनि। हा साथियों, साइबर क्राइम जे बारे में वधीक ॼाण वठण लाइ अॼु असांजी स्टूडियो में असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं जंहिंजो उनवान आहे सोशल मीडिया ऐं ऑनलाइन ठगीअ खां कीअं रहूं सुजाग। हिन विषय ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि हरीश नंदवानी ऐं कीर्ति विजय। तव्हां ॿिन्हिनि जो
असांजे आकाशवाणी जे स्टूडियो में घणो घणो स्वागत आहे। महिरबानी। असां इन ॻाल्हि खे नथा भुलाए सघूं कि अॼु असां सोशल मीडिया खां परे थूं, पर उन जा घणेई नुक़सान भी आहिनि। त सभिनि खां पहिरीं हरीश जी, मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि कि सोशल मीडिया छा आहे ऐं इन खे छो वापरायो थो वञे। ॾिसो, इन ॻाल्हि खे ईअं सम्झो, अॼु खां पहिरियों थोरो टाइम पुठियां हलिया वञो, 15-20 साल पहिरियों, त हिक ॿिए सां संपर्क करण जो ज़रियो हूंदो आम्हूं साम्हूं। धीरे धीरे टेक्नोलॉजी एॾी हावी थी वई कि हर घर में, हर हथ में, हर जेब में हिकु मोबाइल थी वियो। त तव्हांजो आपसी ॻाल्हाइण करण जो तरीक़ो अची वियो हिकु मोबाइल। तव्हांखे कोई मैसेज आहे, तव्हांखे कोई ट्रांजेक्शन आहे, लेन देन आहे, कुछ भी आहे, त उन सां गॾु ई इन जा प्लेटफॉर्म भी जुड़जंदा विया सोशल मीडिया जा, जंहिंजे थ्रू तव्हां इहे सभु ॻाल्हियूं करे रहियो। इहा ॻाल्हि सची आहे हरीश जी कि असां पहिरें ज़माने में जॾहिं ॻाल्हियूं कंदा हुआसीं त चिठियुनि ज़रिए ॻाल्हियूं कंदा हुआसीं ऐं कंहिंखे परे पंध ते फोन कॾहिं कॾहिं कयो वेंदो हो। बाक़ी असां जेके भी रिश्ता नाता निभाईंदा हुआसीं उहे पंहिंजे कुटुंब में निभाईंदा हुआसीं या आस पड़ोस में निभाईंदा हुआसीं, पर अॼु असां सोशल मीडिया ज़रिए सुठे नमूने कंहिंसां भी हिली मिली था सघूं, ॻाल्हाए था सघूं। त कीर्ति जी, जीअं हरीश जी असांखे ॿुधायो कि घणेई सारा ऐप भी हूंदा आहिनि ऐं घणेई तरीक़े सां असां सोशल मीडिया खे यूज़ करे था सघूं, त उहे कहिड़ा कहिड़ा ऐप आहिनि उहे असांखे ॿुधायो। ॾिसो, सभिनि खां वॾो अॼुकल्ह 2 ऐप हलनि पिया था, मेन त फेसबुक ऐं इंस्टाग्राम। फेसबुक जे ज़रिए असां सभिनि जी सिर्फ़ चेहरे ते या नाले जे ज़रिए उनखे ॼाणे सघंदा आहियूं कि किथे रहे थो, छा कमु पियो थो करे। इंस्टाग्राम जे ज़रिए असां उनखे पूरो तरीक़े सां ॼाणे सघंदा आहियूं। यूट्यूब आहे, ट्विटर आहे, ही सभु ऐप अॼुकल्ह हलनि पिया था सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते। इहे जेके प्लेटफॉर्म आहिनि, इहे त उहे थिया जेके पारिवारिक मेल मिलाप हिन जा आहिनि। इन सां गॾु व्यापारिक जा भी जेके आहिनि, तव्हां उन्हनि खे भी ज़रूर कंसिडर कयो, उन्हनि खे भी थोरो ध्यान में रखो। जीअं लिंक्डइन आहे, पेटीएम वग़ैरह जा आहिनि, इहे सभु जेके भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहिनि, इहे तव्हांखे व्यापार खे भी हैंडल पिया था कनि, तव्हांजे कारोबारी लेन देन खे, पैसनि जे लेन देन खे। त उहो पूरी ट्रैकिंग जेका आहे, तव्हांजो बैंक जो भी अकाउंट तव्हांजे मोबाइल में आहे, उहो भी हिकु सोशल मीडिया जो हिस्सो आहे। हरीश जी, हाणे असांखे इहो ॿुधायो कि जेतिरा भी पंहिंजा प्लेटफॉर्म्स आहिनि सोशल मीडिया जंहिंजे ज़रिए पाण यूज़ था कयूं, त इन्हनि जूं सुठियूं ॻाल्हियूं पहिरीं असांखे थोरे में तव्हां ॿुधायो। ॾिसो, सुठियूं ॻाल्हियूं ॾाढियूं आहिनि हिन में, अनगिनत आहिनि। इन ई वजह सां छा आहे, उहे माण्हू उन सां जुड़जनि था। अॼु कोई बुजुर्ग तव्हांजे घर में आहे, उनखे सत्संग ॿुधणो आहे, त उन लाइ सोशल मीडिया हाज़िर आहे। कोई अकेलो माण्हू रहे पियो थो, त उनखे मनोरंजन जे लाइ ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे, उनखे उन ते ई पंहिंजा भॼन, सत्संग, गीत, संगीत सभु हासिल आहे। इन ई सां गॾु तव्हांजो कंहिं ज़माने में तव्हां उथी करे ॿाहिरि रेलवे में टिकट कराईंदा हुआ, अॼु तव्हांखे प्लेटफॉर्म उन ते ई हासिल आहे। तव्हां घर वेठे वेठे रेलवे जी टिकट करायो, बस जी टिकट करायो, सिनेमा हॉल जी भी टिकट करायो। त इहे इन जा फ़ाइदा आहिनि ऐं वॾे लेवल ते आहिनि। बैंकुनि जी लाइन में तव्हांखे लॻण जी ज़रूरत न आहे, रेलवे जी लाइन में, एयरलाइंस जी लाइन में, सिनेमा हॉल जा टिकट हुजनि, तव्हांखे कुझु भी खपे, सभु तव्हांखे मोबाइल ते हासिल आहे। त चवण जो मतिलबु आहे कि सोशल मीडिया सां असांखे तमामु उहे सहूलियतूं मिली रहियूं आहिनि जंहिंजे करे असांखे घणो घणो वक़्तु लाइनुनि में बीहणो पवंदो हो, पंहिंजे कम लाइ असांखे घणेई टाइम कंज़्यूम करणो पवंदो, पर अॼु सोशल मीडिया जे ज़रिए असांजे हिन टाइम जी बचत थी वई आहे ऐं कम ॾाढा सवला थी विया आहिनि। इहो त हिकु हिसो आहे। इन सां गॾु ॿियो हिसो इहो आहे, तव्हांजा देश परदेश में रहण वारा नातेदार, रिश्तेदार, जंहिंजी तव्हां शक्ल ॾिसण लाइ शायदि कंहिं टाइम में तरसंदा हो, हाणे उहो वीडियोग्राफी कॉन्टेक्ट जे ज़रिए तव्हांजे संपर्क में आहिनि, तव्हां उन्हनि सां सीधो संपर्क करे था सघो। कीर्ति जी, तव्हां कुझु इन विषय में ॻाल्हाइण चाहींदा? हा, जेके ॿार आहिनि नंढा, जीअं कोरोना आयो, कोरोना में ॿार घर वेझी विया, स्कूल कोन वञी सघंदा हुया, कोई क्लास अटेंड कोन करे सघंदा हुया, लेकिन सोशल मीडिया जे ज़रिए कुछ अहिड़ा एप्स हुया जीअं ज़ूम हुयो, उन ते ॿारनि जी क्लासिस भी हलण लॻियूं, ॿार पढ़ाई करे सघिया, आर्ट जी नॉलेज ॿार वठी सघिया, या जेके भी अहिड़ा कई एप्स आहिनि जंहिंमें ॿार भी घणेई कुछ गेन कयो आहे। पर चवंदा आहिनि न कि हर सिके जा 2 पहलू थींदा आहिनि, सुठा बि ऐं ख़राब बि। त सोशल मीडिया जा सुठा पहलू त असां ॿुधासीं जेके कि तमामु घणा आहिनि, पर साइबर क्राइम बि सोशल मीडिया ज़रिए थी रहियो आहे। त हाणे असांखे हरीश जी तव्हां इहो ॿुधायो कि सोशल मीडिया जा नकारात्मक प्रभाव कहिड़ा आहिनि? नकारात्मक सां अगरि जुड़ाव कयो था त इहा ॻाल्हि वञे थी अपराधी तरफ़। तव्हां सां गॾु छा ग़लति थी थो सघे, छा चोरी थी सघे, बिल्कुलु तव्हांजो बैंक बैलेंस जेको आहे उहो मोबाइल में आहे।
तव्हांजी जेके पिक्चर्स आहिनि, तव्हांजा जेके फोटोज़ आहिनि, तव्हांजी जेके वीडियोज़ आहिनि, उहे सभु मोबाइल ते आहिनि। पर जेके हैकर्स तव्हां खां हज़ारों किलोमीटर परे वेठा आहिनि, शायदि कंहिं विदेश में बि वेठा आहिनि, उहो तव्हांजो मोबाइल हैक था करे वठनि, तव्हांजो बैंक अकाउंट करे था वठनि हैक। कंहिं टाइम में जेब कटण लाइ तव्हांजे पुठियां जेब कतिरो हूंदो हो, तव्हां सावधान हुजो त तव्हांखे ख़बर आहे हिन कमु कयो आहे। अॼु जी तारीख़ में तव्हांजो कोई बैंक अकाउंट खाली थो करे वञे, तव्हांखे ख़बर बि न पवंदो। त इहो हिन जो ॾाढो वॾो हिकु तकलीफ़ दे हिसो आहे जंहिंखे माण्हू नकारे नथो सघे। इहो त हिकु तरफ़ थियो, इहो थियो पैसे जो नुक़सान। ॿिए तरफ़ तव्हांजा जेके फोटोग्राफ्स आहिनि, अगरि कोई तव्हांजे पुठियां पियो आहे, उन्हनि फोटोग्राफ्स खे अलॻि तरीक़े सां डिजाइन स्टाइल ॾेई करे सोशल मीडिया ते विझे थो, त उन सां घर परिवार जी बदनामीअ जो हिकु हिसो बि थिए थो। त ही छा सभु साइबर क्राइम चवाईंदो आहे, ऐं या वरी असां चऊं की साइबर क्राइम छा आहे ऐं कहिड़े नमूने साइबर क्राइम थी रहियो आहे? इहो साइबर क्राइम जो ई हिसो आहे, छोकी तव्हांजो जेको हिसो खणी थो वञे गैर वाजिब तरीक़े सां, नाजायज़ तरीक़े सां, उहो तव्हांजी पुछे बि नथो ऐं तव्हांखे ख़बर बि न आहे उन कीअं करे वरितो। थी थो सघे तव्हां हफ़्ते भर ताईं उहा बैंक अकाउंट न संभालियो ऐं तव्हांजो बैंक अकाउंट हुन खाली करे छॾियो। त इहो साइबर क्राइम जो ई हिसो आहे। सभिनी खे पंहिंजी जानकारी हुजणी खपे ऐं सावधानी हुजणी खपे। सुठो तव्हां ॿुधायो कि साइबर क्राइम जा कहिड़ा कहिड़ा हिस्सा आहिनि ऐं सोशल मीडिया जा कहिड़ा नकारात्मक प्रभाव थी था सघनि। त कीर्ति, हाणे असांखे तव्हां इहो ॿुधायो कि साइबर क्राइम जे ज़रिए कहिड़ियूं कहिड़ियूं ठगियूं जा नमूना आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ठगियूं थी थियूं सघनि? ॾिसो, असां जीअं घर वेठा आहियूं, असांखे ऑनलाइन सामान जी जरूरत आहे, त असां कुछ एप्स अहिड़ियूं आहिनि इन्हनि ते पाण सामान ऑनलाइन ऑर्डर कंदा आहियूं, पर असांखे इहो पतो कोन्हे कि हू सामान असली आहे नकली आहे, कि हुनमें घणा पैसा असां इन्वेस्ट कयूं था और असांखे सही सामान मिले थो कि कोन थो मिले। हिकु त ॻाल्हि इहा थी वई। हिकु इहा आहे कि असां फेसबुक ते, इंस्टाग्राम ते कंहिंसां गॾु जुड़ियल आहियूं, असांखे त इहो पतो आहे कि नालो पतो आहे, हुनजो चेहरो पतो आहे, पर चेहरे जो पुठियां जो जेको राज आहे उहो असां कोन था ॾिसी सघूं। असां 1000 किलोमीटर अगरि हुनखां परे वेठा आहियूं त असांखे ई नथो पतो पई सघे कि हू माण्हू सही आहे कि कोन आहे। हू कोई बि हुजे थो सघे, पाण त हुन इंसान खे पंहिंजो कोई नोन समझी करे चैटिंग था कयूं न, लेकिन असांखे इहे पतो कोन्हे कि हू इंसान सही आहे कि कोन आहे। असां खां हू पैसा थो घुरे या असांजी कोई पंहिंजी पर्सनल नॉलेज तो घुरे, त पाण खे असां त ॾेई छॾींदासीं, लेकिन असांखे पतो कोन्हे कि हू सही आहे कि कोन। असां समझंदा आहियूं कि हू असांजो दोस्त आहे, पर आहे वो अजनबी। पर हरीश, ॿियूं बि घणेई अहिड़ियूं ऑनलाइन ठगियूं थी रहियूं आहिनि, त उहे ॿुधायो। जीअं तव्हां त व्यापारी आहियो, त व्यापार ज़रिए कहिड़ियूं कहिड़ियूं ठगियूं थींदियूं आहिनि, त असांजे ॿुधंदड़नि खे इन ॻाल्हि जी सतर्कता ईंदी कि कंहिं नमूने असांजे व्यापारियुनि खे ध्यानु रखणो खपे, कहिड़ियूं कहिड़ियूं ऑनलाइन ठगियूं थी रहियूं आहिनि? ठगीअ जो पहिरियों सभिनि खां वॾो उसूल हूंदो आहे कि साम्हूं वारो केतिरो सजग न आहे, त उन खां हिकु क़दम अॻियां वधी करे उन जी ठगी कई वञे। मां तव्हांखे हिकु नंढो सो उदाहरण ॾियां थो जेको मूंसां थींदे थींदे रहिजी वियो। मूं वटि हिकु नारनोल गुजरात जो व्यापारी साम्हूं आयो, जंहिं मूंखे चयो कि मूंखे तव्हांजो फलां आइटम आहे, उहो हिकु सुठी क्वांटिटीअ में खपे। त मां हुन सां सहमत थी वियुमि। ठीकु आहे, सोशल मीडिया जे ज़रिए असां हिक ॿिए सां फोटो शेयर कया ऐं सॼी ॻाल्हियूं मां हुन सां कयूं। त हुन मूंखे चयईं ठीकु आहे, मां तुंहिंजे अकाउंट में पैसा ट्रांसफर कयां थो, लिंक ओपन थींदे ई तूं एॾे कंदे एॾे मूं वटि कंफर्मेशन अचे नी, मां बॉस खे ॾेखारींदुमि, बाक़ी पेमेंट मां तोखे ॾेई छॾंदुमि। उन टाइम मां हिन खां बिल्कुलु अनजान हो, त उहो लिंक जेको हो, उन लिंक खां पोइ हुन मूंखां OTP वरितो। OTP ॾींदे ई मुंहिंजी सुठी ख़ासी रक़म उन पाण वटि घुराए वरिती। उहो ॾींहुं ऐं अॼु जो ॾींहुं उहो माण्हूअ जो मोबाइल स्विच ऑफ आहे, उन नंबर खे हुन बंदि करे छॾियो आहे। त इन टाइप जी घणेई ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें तव्हां सभु कुझु सही हूंदे बि कुझु न करे सघंदा आहियो। त इहो त तव्हां ॾाढो सुठो हिकिड़ो एग्जाम्पल तौर असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो कि व्यापारियुनि खे बि केतिरो अलर्ट रहणो आहे, कहिड़े बि लिंक खे ओपन न करणो आहे। त कीर्ति, छा तव्हां सां बि अहिड़ो को वाक़ियो थियो आहे? हा, मूंसां बि थियो आहे हिकु दफ़ो। मां तव्हांखे ॿुधायां थी, पंहिंजो अमिताभ बच्चन जो हिकु शो ईंदो आहे, तव्हां बि ॾिठो हूंदो, हुनमें सवाल पुछंदा आहिनि ऐं तव्हांखे पैसा मिलंदा आहिनि हुनजा। त मूं वटि बि हुतां हिकु फोन आयो हुयो, नंढो सो सवाल पुछो मूंखां कि पंहिंजो देश कहिड़े साल में आज़ाद थियो हुयो। त मां मूंखे 4 ऑप्शन्स ॾिनऊं, 1947, 1956, 1857 ऐं 1994। त मां तुरंत जवाब ॾिनो कि 1947। ठीकु आहे कीर्ति जी, मां तव्हांजे अकाउंट में 20,000 रुपया पेटीएम कयां थो, तव्हां वटि जेको बि OTP अचे तव्हां मूंखे शेयर कजो ऐं मां तव्हांखे 20,000 रुपया ट्रांसफर करे छॾींदमि। त मां थोरो सुजाग हुयमि हिन शइ खे वठी करे कि कोई बि कीअं बि क्राइम करे सघे थो।
त हुननि मूंखे जीअं ई OTP मोकिलियो त मां हुननि जो फोन डिस्कनेक्ट करे छॾियो। मां थोड़ी सुजागी ॾेखारी, इन लाइ मुंहिंजा 20,000 रुपया बची विया। न त तव्हांखे बि पतो आहे क्राइम त घणेई तरीक़नि सां थिए पियो थो। कुझु मैट्रिमोनियल साइट्स बि अहिड़ियूं आहिनि जंहिंजे थ्रू पाण खां क्राइम थी थो सघे। जीअं ही थींदियूं आहिनि न कि पाण छोकिरो ॾिठो ऑनलाइन, पाण खे सम्झ में अची वियो ठीकु आहे, पाण सभु तरीक़े जी ॻाल्हि करे वरिती, उनजे थ्रू बि ठगी थी सघे। कुल मिलाए चइजे त ठग जो इहो ई मक़सदु हूंदो आहे कि कीअं बि मूंखे साम्हूं वारे खां घणे में घणो पैसो मिली वञे ऐं मां उनजो बैंक बैलेंस खाली करे वेठां। त ही असां ॾे जेको बि अनजान फोन थो अचे या कहिड़ो बि लिंक थो अचे त असां उनखे न खोलियूं ऐं इन ॻाल्हि जी अलर्टनेस रखूं ई रखूं असां। ऐं चवंदा बि आहिनि न कि जिते लोभी उते ठोगी, कॾहिं बुख न मरंदा। ही त असां ठगियूं ॿुधी वरितियूं कि व्यापारियुनि खे बि अचनि था प्रलोभन ऐं घर जी ज़ालुनि खे बि, ऑफिस वारनि खे बि। पर हरीश जी वॾो हाणे प्रश्न इहो थो अचे कि ऑनलाइन ठगी वधी छो रही आहे? ॾिसो, हर ज़माने में ठगीअ जो करण जो तरीक़ो हूंदो आहे। हाणे आसानी इन ॻाल्हि जी थी वई आहे कि इन ॻाल्हि खे ट्रैक करणु ॾाढो मुश्किल आहे। जेके ठग आहिनि, जेके जालसाज़ आहिनि, उन्हनि खे सॼो ॾींहुं अगरि उहे हिकु वण जे हेठां बि वेही करे कमु कनि था ऐं उन्हनि खे सॼे ॾींहुं 2 माण्हू बि मिली था वञनि त उन्हनि जा लखें ताईं जी ठगी थी वञे। त हुननि खे इहो नज़र अची वियो आहे आसानी सां हिकु पैसो कमाइण जो तरीक़ो। ठीकु आहे, त जिते धन जो प्रवाह हूंदो आहे, जिते लक्ष्मी हूंदी आहे, उते कोई न कोई डंक मारणी कंदो आहे जंहिंखे आसानी सां अची वञे। इन में हिकु या हिकु इहो मञी वठो कि इहे माण्हू जेके आहिनि उहे चाहींदा आहिनि कि ठीकु आहे, बग़ैर कंहिं कमकार के अगरि पाण खे मिले थो त पाण खे किथे वञण जी ज़रूरत छा आहे। कीर्ति, हाणे असांखे तव्हां इहो ॿुधायो कि छा साइबर क्राइम में सजा जो प्रावधान बि आहे या कहिड़ी जागरूकता असांखे सरकार तरफ़ां मिलियल आहे कि असांखे उनखे अप्लाई करणो खपे? कुछ ॾींहं पहिरीं मां पेपर में पढ़ियो हुयो कि नई सरकार जेका आई आहे उहा बि हाणे इन्हनि प्रोविजन्स खे ॾिसंदे हुए ही कदम खणे पई थी। कुछ कानून अहिड़ा ठाहे पई थी कि ठीकु आहे ठगी त थी वई, लेकिन हुनजे अॻियां जा जेके रास्ता आहिनि, जेको ठग आहे उहो त खणी पैसा पार थी वियो, लेकिन जंहिंसां गॾु ठगी थी आहे उनजी त कमायल पूंजी जेका हुई उहा वेस्ट थी वई हिकु तरीक़े सां। त सरकार बि हाणे अहिड़ा कानून ठाहे पई थी जंहिंसां गॾु ठगी थी आहे उनखे पैसा वापस मिलनि या फिर सरकार जी तरफ़ खां कुछ अहिड़ी मदद मिले। सिर्फ़ इहा ई ॻाल्हि कान्हे, सरकार हाणे इन सां गॾु तव्हांजे लाइ हेल्पलाइन नंबर बि शुरू करे छॾिया आहिनि। अगरि तव्हां सां काई ठगी थिए थी, जालसाजी थिए थी, त स्टेट वाइज जीअं राजस्थान जी सरकार जो टोल फ्री नंबर 1930 आहे। तव्हां सां जीअं ई ठगी थिए तव्हां हुननि खे सूचित कयो त जेका बि आवश्यक कार्यवाही आहे सोशल मीडिया साइबर क्राइम रोकण जी जेका संबंधित पुलिस थाणे खे इन रिपोर्ट वेंदी हली। त सरकार बि उन में पूरी कार्यवाही करे पई थी। हर कंहिंखे इन ॻाल्हि जी बि जानकारी हुजणी खपे। सही ॻाल्हि आहे कि असांजे ॿुधंदड़नि खे अॼु जानकारी मिली कि 1930 ते असां पंहिंजी शिकायत दर्ज कराए था सघूं। हाणे असांखे इहो बि ॿुधायो हरीश जी तव्हां कि आम इंसान खे कहिड़ी सतर्कता रखणी खपे। ॻाल्हियूं त थी वयूं कि ऑनलाइन ठगी थिए थी, कंहिं नमूने थिए थी, ठग कनि था ऐं घणेई अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन सां थी रही आहे, पर असांखे अॼु जे हिन दौर में कहिड़ी सतर्कता रखणी खपे व्यापारियुनि खे, जालुनि खे, ॿारनि खे ऐं जेके बि ऑफिस में कमु था कनि? साइबर अपराध कीअं रुकजे? ॾिसो, ईअं आहे, सभिनी खां पहिरियों त तव्हांखे पूरी सुजागी रखणी आहे कि तव्हां सां कुछ बि थी सघंदो आहे। नुक़सानु हमेशह धन जो कान थींदो आहे। तव्हांजी शारीरिक बीमारी संबंधी तव्हां अगरि ऑनलाइन कुछ ॻोल्हियो था त उन में बि साम्हूं वारा तव्हां सां ठगी करे सघंदा आहिनि। तव्हांजो धन जो नुक़सानु हिकु तरफ़ आहे, शरीर जो आहे। तव्हां मानसिक संतुलन लाइ संपर्क कयो था त हो उते बि तव्हांखे करे सघंदा आहिनि। तव्हां फोटोग्राफ शेयर कयो, तव्हां पंहिंजा वीडियो शेयर कयो त हो उन्हनि खे वीडियो खे एडिटेड करे उन्हनि जो कुछ बि करे था सघनि। त जेसि ताईं थी सघे पंहिंजो OTP कंहिं सां शेयर न कयो, कंहिं गैर ज़रूरी साइट खे डाउनलोड न कयो। पंहिंजा नया ऐप डाउनलोड करण खां पहिरियों इहो सेफ एंड सिक्योर आहे या न आहे पोइ डाउनलोड कयो। प्लस जॾहिं तव्हां आख़िर में ॾिसो, जेसि ताईं थी सघे पंहिंजो मोबाइल डेटा बंदि रखोसि। जॾहिं तव्हांखे खोलणो हुजे, हलाइणो हुजे, तॾहिं हलायो, छोकी तव्हांजो मोबाइल डेटा तव्हांजे सुम्हण वारी स्थिति में बि अगरि चालू आहे त उहो हैकर्स जे लाइ ॾाढो सुठो संकेत आहे। इन सां गॾु आख़िरी हिकु जॻह सभिनी खां वॾी ज़रूरी, तव्हांजा अॼु फेसबुक आहे, तव्हांजो जीमेल अकाउंट आहे, तव्हांजो व्हाट्सअप आहे, तव्हांजा बैंक अकाउंट आहे, ईअं इंडिया मार्ट आहे, लिंक्डइन आहे, ट्विटर आहे, हर कंहिं जॻह ते तव्हांजो पासवर्ड अलॻि आहे।
त याद करे करे महिरबानी करे करे उहे पासवर्ड जेस ताईं थी सघे सभिनि खां टफ रखो, सभिनि खां मुश्किल रखो। आमतौर ते माण्हू 0000 या ॾाढो आसान 1235 रखंदा आहिनि, इहो ॾाढो जल्दी क्रैक थी वेंदो आहे, इनखे थोरो टफ रखोसि। प्लस जेके पासवर्ड आहिनि उहे कंहिं कागर ते न लिखो, पंहिंजी जानकारी में रखो, बेहद सीक्रेट रखो, ऐं थी सघे त टाइम टू टाइम उनखे चेंज कंदा रहो। ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। कीर्ति, तव्हां छा पंहिंजे आसपास जे माहौल में कॾहिं कंहिंखे सलाह ॾियणी हुजे त तव्हां साइबर क्राइम खे कीअं रोकण में मदद करे था सघो? ॾिसो, हर घर में नंढा ॿार हूंदा आहिनि, नंढा ॿार फोन जा एतिरा एडिक्टेड हूंदा आहिनि कि उन्हनि खे सॼो ॾींहुं हथ में फोन खपे। कोई भी पेटीएम जे ज़रिए कुछ भी अचे तो त उन लिंक खे ओपन कोन करणो आहे। जीअं ॿार ऑनलाइन शॉपिंग घणेई कंदा आहिनि, कुछ भी घुराइनि त उनमें ज़रूर कैश ऑन डिलीवरी रखणु खपे। ॿार वीडियो कॉल खणी वठंदा आहिनि घणेई दफ़ा, अननोन नंबर सां जेके वीडियो कॉल था अचनि उहा भी पाण खे न खणणु खपनि। जंहिं ताईं थी सघे पाण खे ॿारनि खे इहा सुजागी ॾियणी आहे कि ऑनलाइन जेके वीडियो कॉल अचनि था उहे भी ॿार न अटेंड कनि, जंहिंसां कोई भी कुछ भी क्राइम थी थो सघे। ॿारनि जी पिक्चर यूज थी सघे। अॼु हिन सां गॾु हिकु ॿी भी प्रॉब्लम नई शुरू थी वई आहे, मुश्किल आहे। AI ॾाढो जल्दी प्रसार खणी वरिती आहे पूरी दुनिया में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। इन में छा थो थिए कि तव्हांजो घर जो ई कोई मेंबर जंहिंजी आवाज हुननि ताईं, जेके तव्हांजा हैकर्स आहिनि उन्हनि ताईं पहुतल आहे, पोइ तव्हांजी आवाज में ॻाल्हाइनि था तव्हांजे घर जे मेंबर जी, ऐं तव्हांखे चवनि था कि मुंहिंजे अकाउंट में फलाणे अमाउंट ट्रांसफर कयो। त तव्हांखे इहो ख़बर बि नथो पए कि इहो तव्हांजो घर जो मेंबर आहे न आहे। तव्हांजी सुजागी इन तरफ़ ठहे थी, तव्हां तुरंत पहिरियों कंफर्म कयो। इहो मूंसां गॾु थी चुको आहे। मुंहिंजे हिकु व्यापारी चई मुंहिंजे घर में तकलीफ़ आहे, अमाउंट ॾाढी नंढी हुई, मुंहिंजो मन कयो यार एतिरी सी नंढी अमाउंट मां उनखां छा कंफर्म कयां। सावधानी वश त मां हुनखे चयोमांसि भई अहिड़ी छा ॻाल्हि थी कि तूं सालनि ताईं कॾहिं इहो न थियो आहे कि तूं मूंखां पैसा घुरिया हुजनि। त हुन चई कहिड़े नंबर खां तो वटि आयो इहो? मां चयोमांसि हे नंबर खां आयो। चई नंबर त मुंहिंजो ई आहे, पर कंहिं मुंहिंजो नंबर इहो हैक कयो आहे, ऐं इहा अकेली तुंहिंजी शिकायत कान्हे, मूंखे 5 ॼणनि ॿियो चयो आहे। त तूं महिरबानी करे उनखे तवजो न ॾे ऐं ॻाल्हि खे टरणु ॾे। त हिन में सावधानी बेहद ज़रूरी आहे। हरीश जी इन ॻाल्हि सां मां बि सहमत आहियां। हिकु ॾींहुं मूंसां गॾु बि इहो ई थियो। फेसबुक जी ऐप जे ज़रिए मुंहिंजे भाउ मूंखे फेसबुक ते रिक्वेस्ट मोकिली वरी खां, त मूंखे बि इहो सम्झ में कोन आयो कि मुंहिंजे भाउ कहिड़ी अहिड़ी नई आईडी ठाही आहे। त मां तुरंत हुनखे एक्सेप्ट त करे वरितो, छोकी मां म्यूचुअल फ्रेंड्स हुन में ॾिठा हुया घणेई। एक्सेप्ट त करे वरितो, पर मां तुरंत ई हुनखे फोन कयो कि तो नई आईडी ठाही आहे छा? त चई न दीदी मां कोन ठाही आहे, मूं वटि घणेई अहिड़ा फोन अचनि पिया था, अगरि तोखां कोई पैसा वैसा घुरे त तूं ट्रांसफर न कजां, बस रिपोर्ट करे छॾिजां हुन फेसबुक आईडी ते। त मां बि इन तरीक़े जो क्राइम फेस कयो आहे। कुल मिलाए इन ॻाल्हि लाइ जागरूक रहणो आहे कि असांखे फ्रीअ में केरु सलाह बि कोन ॾींदो आहे। ही त पैसनि जो लेन देन जो व्यापार जो कमु आहे, त असांखे हर ॻाल्हि में अलर्ट रहणो आहे। ऐं जेके बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं उन्हनि खे ध्यान में रखी करे अञा बि अॻिते सोशल मीडिया खे यूज़ करणो आहे। बिल्कुलु। घर में जेके लेडीज़ रहंदियूं आहिनि वो पूरो ॾींहुं फ्री रहंदियूं आहिनि, मोबाइल हलाईंदियूं आहिनि, त उन्हनि वटि इहो बि ऐप जे ज़रिए ईंदो आहे कि तव्हां घर वेठे 40,000 कमायो, 50,000 कमायो। त हुनमें सिर्फ़ क्लिक करण जी देरी हूंदी आहे। क्लिक कंदे हू तव्हांखे छा कंदा, इहो फॉर्म भरियो ऐं 2,000 रुपया ट्रांसफर कयो त असां तव्हांखे घर वेठे कमु मोकिलींदासीं, तव्हांखे घर वेठे पेंसिल कॉपी वग़ैरह मोकिलींदासीं, उन सां रिलेटेड जेके बि शयूं आहिनि असांखे खपंदी उहे मोकिलींदासीं। त हुन असांजे लाइ त 2,000 ॾाढो नंढो अमाउंट थी वेंदो आहे, पर हू अहिड़ी कई लेडीज़ खे पंहिंजो शिकार ठाहे वठंदा आहिनि जेका हू घटि में घटि बि ₹1,00,000 इकट्ठा करे वठंदा आहिनि। 2,000 कंदे कंदे। त घर में जेके लेडीज़ आहिनि उन्हनि खे बि थोरी सतर्कता रखणु खपे कि अंटिल एंड अनलेस उन्हनि खे जेसि ताईं पूरी पुख्ताई जी जानकारी न हुजे उन्हनि खे इहो पैसा ट्रांसफर न करणु खपनि। कुल मिलाए चइजे त OTP अगरि केरु असांखां घुरे थो त उहो असांखे कॾहिं बि शेयर न करणो आहे। RBI जे ज़रिए बि इहा जानकारी लेडीज़ ताईं सभिनि ताईं आई आहे कि पंहिंजो OTP कंहिंखे बि शेयर न कयो। जीअं हरीश जी ॿुधायो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए पंहिंजी आवाज बि रिकॉर्ड थी वञे त हू पंहिंजे घर जे माण्हू जी आवाज में तव्हांखे पैसा ट्रांसफर करण लाइ चई था सघनि, OTP घुरी था सघनि। कोई बि अहिड़ो लिंक तव्हां क्लिक न कयो जंहिंसां तव्हां हुननि जे प्लेटफॉर्म ते पहुची वञो, छोकी हो चाहिनि इहो था कि तव्हां पहिरियों असांजे पाले में अचो, तव्हां हुननि जे पाले में वियो, पोइ तव्हां हुननि जी पकड़ में अची वेंदो। बेहद सावधान रहो कि हो तव्हांखे कॾहिं बि पंहिंजो शिकार ठाहे सघंदा आहिनि।
सही ॻाल्हि आहे, सावधानी ज़रूरी आहे। ऐं हेकर अगरि असां उन्हनि जे शिकंजे में अची वियासीं त पोइ वरी ईंदो आहे कि हाणे हेतिरा विझो ऐं ईअं करे असां उन ई प्रलोभन में हूंदा आहियूं कि मतां असांखे पहिरियों वारो बि रिफंड अची वञे, पर असां वधीक उन्हनि खे ॾींदा वेंदा आहियूं। हिकु ॾींहुं उहो सिम बंदि थी वेंदो आहे, सभु कुझु असांखे लॻंदो आहे कि जीरो थी वियो। ऑनलाइन ठगीअ सां असां कीअं सुजाग रहूं, इहे त असां अॼु तव्हां खां ॼाण वरितीसीं। असांजे ॿुधंदड़नि खे कीर्ति तव्हां हलंदे हलंदे छा संदेश ॾियणु चाहींदा? मां सिर्फ़ 2 लाइनूं चवणु चाहींदमि। सोशल मीडिया जी सभिनीनि खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि पाण घणनि सारे माण्हुनि ताईं पाण पहुची सघंदा आहियूं, लेकिन इनजी इहा ई बुरी ॻाल्हि बि आहे कि पाण घणनि ई माण्हुनि ताईं पहुची रहिया आहियूं। इन जा कुझु पॉज़िटिव एस्पेक्ट्स बि थी था सघनि, कुझु नेगेटिव एस्पेक्ट्स बि थी था सघनि। पाण सभिनी माण्हुनि खां घुलियल मिलियल कोन आहियूं, मतलब रूबरू कोन थियल आहियूं। बस इहो ई मुंहिंजो संदेश रहंदो कि असां जेको बि सोशल मीडिया जे थ्रू असांखे जेको बि मिले थो, पाण हुनजो ध्यानु रखूं। सुठो संदेश कीर्ति तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे ॾिनो। हरीजी, तव्हां छा संदेश ॾियणु चाहींदा? मुंहिंजे संदेश में इहो ई आहे कि तव्हांजे साम्हूं जेका शइ आहे उनखे तव्हां बिल्कुलु सही तरीक़े सां इस्तेमालु कयो। जिते तव्हांजी ज़रूरत आहे, जिते तव्हांखे लॻे थो कि हिन जे बिना मां न रही सघंदो आहियां, तव्हां बिल्कुलु हुनखे इस्तेमालु कयो। कोई टिकट अथव, कोई फन आहे, किथे सत्संग आहे, म्यूज़िक आहे, सभु इस्तेमालु कयो। छोकी हाणे इहे ॻाल्हियूं तव्हांजे लाइ ॾाढो आसान थी वयूं आहिनि। अमेरिका में वेठल तव्हांजो रिश्तेदार सां बि तव्हां ॻाल्हाए सघंदा आहियो, पर इन सां गॾु जेके ख़तरा आयल आहिनि उन्हनि खे नज़र अंदाज़ न कयो, उन्हनि खे बि ध्यान में रखो ताकि तव्हांखे इहो अहसासु न कटे कि तव्हां सां ग़लति थी वियो। सुठो संदेश हरीजी तव्हां बि असांजे ॿुधंदड़नि खे ॾिनो। ऐं मां बि इहो ई चवंदसि कि सोशल मीडिया आहे असांखे यूज़ करण लाइ, मिसयूज़ करण लाइ कान्हे। ऐं सोशल मीडिया ज़रिए असां ज्ञान अर्जित कयूं, असांखे नौकरियूं बि मिलंदियूं आहिनि, सभु कुझु मिलंदो आहे, पर इन जा जेके नकारात्मक प्रभाव आहिनि उनखे बि असांखे ज़रूर ध्यानु रखणो खपे। ऐं गैर ज़रूरी कहिड़ी बि ॻाल्हि असांखे पंहिंजे जीवन में न करणु खपे। तव्हां ॿई हिते आया ऐं तमामु सुठे नमूने अॼु असांखे हिन विषय ते जानकारी ॾिनव। तव्हां हिते आया, तव्हांजो घणो घणो धन्यवाद। साथियो, हींअर अवां ॿुधी रहिया हुआ ॻाल्हि ॿोल सोशल मीडिया ऐं ऑनलाइन ठगीअ खां कीअं रहूं सुजाग। निर्वाचन आयोग भारत सरकार जे सौजन्य सां आकाशवाणी जयपुर पारां तैयार कयल कार्यक्रम मतदाता जंक्शन पंहिंजे अधिकारनि जी ॼाण जे लाइ मतदाता जंक्शन 101.2 FM ते जुमे ॾींहुं शाम जो 7 बजे। ऐं साथियो, ॻाल्हि ॿोल ॿुधण खां पोइ असां ॿुधंदा आहियूं गीत संगीत। फिल्म सिंधूअ जे किनारे जो अचो ॿुधूं ही गीत। पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते पीओ बिरादी, पैसे ते माओ बिरादी, पैसे ते जोए बिरादी, पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते। हा शान आहे, इज्जत मान आहे, सिकाए सो मान आहे, आहे ईमान, आहे ईमान, आहे ईमान। ओ पैसे सां मस्जिद मंदर, पैसे सां पीर पैगंबर, पैसे सां राखो रहबर, रीजे भगवान, रीजे भगवान, बाबा रीजे भगवान। बहादुर जो हले तो सारो कारखानो, पैसे ते बहादुर जो हले तो सारो कारखानो, पैसे ते। बामण काजी, पैसे ते। शेख नमाजी, पैसे ते। पंडित राजी, पैसे ते। पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते। अवां हींअर ॿुधी रहिया हुआ फिल्म सिंधूअ जे किनारे जो गीत। ऐं हिन गीत सां गॾु ई अॼु जो असांजो सिंधी कार्यक्रम इते ई पूरो थो थिए। वरी खणी हाज़िर थींदासीं ईंदड़ आर्तवार ॾींहं जो 12:10 ते खणी हिकिड़ो ॿियो नओं सिंधी प्रोग्राम। तेसी ताईं प्रिया नंदवानी खे ॾींदा मोकल। नमस्कार।
आपने सुना सिंधी कार्यक्रम। ये आकाशवाणी जयपुर अजमेर का आमेर चैनल है। मीडियम वेव 4 आकाशवाणी जयपुर सिंधी कार्यक्रम जे हिन प्रसारण खे ऑन एयर रिकॉर्ड कयो आहे प्रिया नंदवानी।